खबर जमादार क्या खे पकड़े आया हो? साहब चर्च पे वेठो खपाए पकड़े आयो आहे ताला के जो माण्हू। चलो ठीक है पाण ही मालिक थींदसि मां थोरो कम सां थो हलां। ठीक है साहब तव्हां हलो। जमादार आए कोई वॾी पार्टी अल्लाह करे शल कोई माल मिले। अब अल्लाह कंदो माल मिलंदो पर निभाग आहे त केरु थियो ई कोन ॾिस मालिक। पठान उठी 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 पुछे पुछे तकड़ो कादो तो भाई थाणो आहे त भी हे पुलिस वारा मूंखे ख़बर आहे थाणो आयस तुंहिंजो साहिब किथे आयस मुंहिंजो माण्हू बदी आयो आहे महिरबानी करे मुंहिंजे माण्हू खे छॾे ॾियो। ए लाला भी आउं चेक कयां तोखे कोई पतो कोन्हे करी न थाणे के दुप सबूत कर मां पंहिंजो औज़ार थो कढां। वई वई गुलखाना जवानी में तो जवान हुयसि हींअर बि पोड़ो न आयसि जवान आहे। हल पुलिस वारा अस्सलाम वालेकुम यार। सिपाही गुलखान जे लाइ बाबा चांहि ऐं थधे जो बंदोबस्तु कर। ए साहब थधे पाणी खे छॾेसि तुंहिंजो सिपाही मुंहिंजो माण्हू बदी आयो आहे महिरबानी करे उनखे ॿाहिरि कढोसि। अरे जमादार तव्हां पठाण जो माण्हू बदी आया हुया जल्दी हुनखे ॿाहिरि कढो बेअकुल। ए साहब तुंहिंजो वॾो वॾो महिरबानी जो तूं मुंहिंजे माण्हू खे ॿाहिरि कढियो आहेसि। यार गुलखान तो हिन माण्हू जे लाइ एतिरी तकलीफ़ कई आहे मूंखे फ़ोन करे छॾी मां तुंहिंजो माण्हू छॾे ॾियां। ए यारा साहब तोखे ख़बर न आहे हे मुंहिंजो सॼो कारोबार हीअ हलाईंदो आहेसि। पठाण थधो थी थधो ही थाणो आहे तुंहिंजो माण्हू छॾियोसीं हाणे पंहिंजे खे वठी वञीसि। ए यारा साहब तुंहिंजो लख लख महिरबानी तुंहिंजो मिठाई तो वटि पहुची वेंदो। गुलखान महिरबानी जी ॻाल्हि न आहे हीअ असांजो फ़र्ज़ु आहे जे असां ई न कयूं त असांजो सिस्टम कीअं हलंदो। साहब हेॾी वॾी जिदोजहद करे माण्हू पकतोसीं सो बि गुलखान जो खसी से मिठाई जे करे छॾे ॾिनी। पोइ चरिया तव्हांखे ख़बर ई न आहे ही असांजा थाणा इन्हनि पठाणनि जे करे त आबाद आहिनि। ये चओ साहब हाणे ॻाल्हि समझ में आई।